सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। अस्सलातु अलन नबी वस्सलामु अलैर रसूल या नबी अल अबतही या मोहम्मद अरबी या मोहम्मद अरबी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अमर तुहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बढ़ायो। सुभान अल्लाह। अमर तुहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बढ़ायो। सल्ले अला नबीना सल्ले अला जो मोहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला जो मोहम्मदिन। अमर तुहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बढ़ायो। अगर जे मदीने वारो सहारो न दे ता दुनिया सरासर मूंखे निधड़ को सदेहा हियर ओ निधड़ को नाया संदन जो असायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोहम्मद मिठे जो मौला सनागर बढ़ायो हियर ओ निधड़ को नाया संदन जो असायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बढ़ायो। अमर तुहिंजी लोली मूंखे उहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बढ़ायो। सल्ले अला नबीना सल्ले अला जो मोहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला जो मोहम्मदिन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम नाज़रीन मदाह मुस्तफ़ा सगद ऐं तव्हांजी मेज़बान फ़ाज़िया ख़ादिम ऐं जो मेज़बान इरशाद जागीरानी ऐं रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो ज़बरदस्त प्रोग्राम तव्हां जो ऐं असांजो रूह खे राहत ॾींदड़ प्रोग्राम क़ल्ब खे करार ॾींदड़ प्रोग्राम मदाह मुस्तफ़ा सिंध टीवी जी तमामु ज़बरदस्त नशियात में असीं ॿीहर मिलूं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक ऐं तमामु प्यारी ॻाल्हि ॿुधायां थी जी। जॾहिं तव्हां कंहिं ग़रीब जी मदद कयो त तव्हां ही न सोचियो त तव्हां हुनजी मदद कयो था बल्कि ही सोचियो त हू ग़रीब तव्हांजी आख़िरत सवारण लाइ तव्हांजी मदद करे रहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे तव्हां। त माना जेकॾहिं असां कंहिंजी मदद कयूं था त इहो नथा सोचूं बल्कि इहो न सोचूं त असां हुनजी मदद कई आहे पर हक़ीक़त में उन असांजी मदद कई आहे। अॻिते जॾहिं आख़िरत में असां पहुचंदासीं त पोइ इहा नेकी इहो कमु असांजे कमु ईंदो ऐं उते इहा नेकी जॾहिं ॻणी वेंदी त थी सघे थो हिकिड़ी नेकी पंहिंजी रब करीम खे अहिड़ी वणी वञे जो पाण सिधा जन्नत में वञूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असीं उम्मती आहियूं। असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं ॾाढा बख़्त वारा आहियूं छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी बख़्शिश जे लाइ तमामु घणो फ़िक्रमंद आहे। ऐं उन जॾहिं बि दुआ जे लाइ हथ खयां त रब करीम जी बारगाह में असांजे लाइ तमामु घणियूं दुआऊं घुरियूं आहिनि ऐं एतिरो त घुरियो अथई जो दुआऊं घुरंदे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी मुबारक बि ॻोढ़नि में तर थी वेंदी हुई। सो अहिड़े नबीअ जा पाण उम्मती आहियूं, पाण खे ॿियो छा घुरिजे। ऐं ॿियनि उम्मतुनि जा जेकी नबी आहिनि उन पंहिंजी उम्मतुनि सां जहिड़ो वहिंवार हलायो,
उन हिसाब सां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ रहमत बणिजी आया। सभई असां भागवंत आहियूं, सभई असां ख़ुशनसीब आहियूं मुस्लमान जो पाण खे मिठे मीर मुर्सल जहिड़ो नबी मिलियो। ऐं असीं वरी ख़ुशनसीब इन जे करे बि आहियूं घणा फौज़िया त मदाहे मुस्तफ़ा जो ई प्रोग्राम आहे ऐं हिन मदाहे मुस्तफ़ा में मदह थिए थी मिठे मीर मुर्सल जी। ऐं उहा सना ख़्वानी ॿुधूं था ऐं उहे तारीफ़ूं ॿुधूं था, उहो सींगार ॿुधूं था, उहा सिक ॿुधूं था, मदीने ॾांहुं छिक ॿुधूं था, त पोइ असां जंहिं नमूने सां ख़ुशीअ जो इज़हार कयूं था या असांजी जेका दिलि आहे उहा जंहिं नमूने सां उन पार पहुची थी वञे, असांजी सोच उन पार पहुची थी वञे, असां तसवराती दुनिया में मदीने जो सैर करे अचूं था, त इहा असांजे लाइ ख़ुशबख़्ती आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं उहा वॾी ॻाल्हि असांखे हिन प्रोग्राम जी मार्फत मिले थी। असां जेकॾहिं हीअ सभु सना ख़्वानी मुस्तफ़ा आहिनि तव्हां हिनखे गौर सां ॿुधंदा कयो, आउं बि ॿुधंदो आहियां, तव्हां ॿुधंदा आहियो। हाणे गौर सां ॿुधण जो नतीजो छा थो निकिरे जो कल्ह वारे प्रोग्राम में तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। इहो सिर्फ़ु इन जे करे त तव्हां सिर्फ़ु उन्हनि खे ईअं न ॿुधो, तव्हां उन्हनि खे सम्झो बि सही, उन्हनि लफ़्ज़नि खे बि सम्झव ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां दिलि ते बि रखियो आहे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे दिलि में सांढण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, पाण खे सांढण बि घुरिजनि ऐं समूरी मालूमात पाण खे मिली थी वञे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक जे बारे में, उन्हनि जी ज़िंदगीअ जे बारे में, इन्हनि नातुनि मां ई पाण खे तमामु घणी ॼाण मिले थी, ईअं न। सुबुह सना ख़्वानी जो प्रोग्राम आहे मदाहे मुस्तफ़ा, उन में पाण पहुची त विया आहियूं, जजनि सां भला हाल अहवाल ओरे वठूं। अस्सलाम वालेकुम इरफान भाई, छा हाल आहे? अस्सलाम वालेकुम। इमरान भी मूंखे यादि आहे न, डायरेक्टर आहे इरफान साहिब, इमरान साहिब सभई गॾु ऐं दुनिया जो दस्तूर आहे डायरेक्टर दिलि ते ई हूंदा आहिनि, ईअं न साईं? अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, इमरान महबूब असांजो अल्लाह से ख़ुशि रखे। बिल्कुलु ठीकु आहियां माशाअल्लाह। मुस्तफ़ा प्रोग्राम में तव्हांखे बि अल्लाह जी सलामत माशाअल्लाह। अॼु इफ्तार ते माशाअल्लाह नूर बरसी रहियो आहे अल्लाह जे तरफ़ां, मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां। इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हांखे ईअं ई फ्रेश रखे। वॾी महिरबानी साईं, दुआऊं तव्हांजूं दुआऊं खपनि। मखणा साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? इच्छा साईं अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। मां बि ॾिसां पियो त ॾाढो सुहिणो पियो थींदो वञे थो, ईअं न साईं? इहा रमज़ान शरीफ़ जी बरकत आहे, बसि इहा तव्हांजी दीद जो कमाल पिया आहे साईं, रमज़ान शरीफ़ जी बरकत आहे जो तव्हांजे मुंहं में नूर ईंदो वञे थो पियो ऐं तव्हांजो मुंहुं मुबारक रोशन थींदो वञे थो पियो। सुभान अल्लाह। सो तव्हां सभिनी मान वारनि जी ख़िदमत में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि कंदुसि त रोज़ानो पाण गॾिजी अफ़्तार बि कयूं था, हिक ॿिए सां गॾिजी पिया मिलूं पिया था, खिलूं पिया था, कुझु वरी सना ख़्वानी ॿुधी करे टिलूं पिया था। इहे समूरा जेकी आहिनि इहे समूरा असर पवनि था सिहत ते बि, चहिरे ते बि, ऐं उन्हनि जो इहो नतीजो आहे। तव्हांखे आउं ख़ूबसूरत थो लॻां, मूंखे वरी तव्हां ख़ूबसूरत था लॻो, तव्हां बि महबूब सूरत आहियो, मौला तव्हांखे आबाद करे। मदर साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? मौला फजर पाक के लख लख एहसान। मुझे लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत यादि अचे थो। जी साईं। हिकु निहायत मौज़ू आहे, पंहिंजी जेका हालतूं आहिनि, पंहिंजी रूहानी दिली जिस्मानी कैफ़ियत जेका आहे, लतीफ़ मुर्शिद साईं फरमाइनि था नबी साईं सगोरे जो सायो न हो, पाछो न हो, हर पासे खां हिकु जहिड़ा नज़र ईंदा, सुभान अल्लाह, हर पासे खां नूर ई नूर नज़र ईंदा, चौ पासे खां, सुभान अल्लाह। मुर्शिद लतीफ़ साईं फरमाइनि था जहिड़ा मुंहुं मुहाड़ जहिड़ा साम्हूं खां आहिनि, सुभान अल्लाह, तहिड़ा पुठीरा सुपिणी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जहिड़ा मुंहुं मुहाड़ तहिड़ा पुठीरा सुपिणी, नज़र करे निहार जेॾां केॾां साम्हूं, सुभान अल्लाह। ख़ुदा जो कसम त हाणे जेॾां केॾां हर पासे सुकून, अमन, शांती, नूर, इत्मिनान नज़र थो अचे। सुभान अल्लाह। ही बरकत आहे हिन प्रोग्राम जी। अल्लाह साईं हिन प्रोग्राम खे मुनक़िद करण वारनि ते रहम करे, करम करे, उन्हनि खे शाद करे, उन्हनि खे आबाद करे। असां जेके हिन में शामिल आहियूं, असांखे बि मां सम्झां थो त हिन ॿिन्ही जहान जो वंड मिलियो आहे ऐं मिली चुको आहे। सुभान अल्लाह, बिल्कुलु सही। रब साईं अवां सभिनी खे पंहिंजे रहम करम ते रखे ऐं अल्लाह साईं सभिनी खे शादो आबाद रखे। बिस्मिल्लाह कयो। लख तोरा साईं, लख तोरा। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे मज़हर हुसैन साहिब त नूर ई नूर आहे ऐं उहो नूर बि भरपूर आहे ऐं सना ख़्वाननि खे ॿुधूं था त सुरूर ई सुरूर आहे। सो इन सुरूर खे, इन नूर खे ऐं इन सना ख़्वानी भरपूर खे पाण अञा भरपूर कंदासीं जो कि प्रोग्राम में। ऐं मिठे मदनीअ जी तारीफ़ में जेतिरो बि पढ़िजे, जेतिरो बि ॻाइजे उहो घटि आहे। सची ॻाल्हि इहा आहे त उनजी तारीफ़ में जेकॾहिं समुंड खे मसु करे छॾिजे त उहा बि खपी वेंदी ऐं जेकॾहिं ज़मीन खे पनो करे छॾिजे तॾहिं उहा ज़मीन बि खुटी वेंदी। पर मिठे मीर मुर्सल जी तारीफ़ में पंहिंजा लफ़्ज़ न खुटंदा। उनजी सना ख़्वानीअ में पाण मापंदासीं ई कोन, केतिरी सना ख़्वानी कयूं, केतिरी बि कयूं, पर मिठो मीर मदनी इन्हनि तारीफ़ुनि खां बि इलाही मथे आहे, तमामु घणो मथे आहे। असीं समूरा
ख़ुशनसीब आहियूं जेतिरो पंहिंजो हाल आहे ऐं उन हिसाब सां पाण पंहिंजो हिसो ॻंढियूं था ऐं वधीक हिसो ॻंढण जे लाइ असां सां सना ख़्वान बि आहिनि. सो आउं अॼोके प्रोग्राम जी शुरूआति करण खां पहिरियां वरी हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त अॼोके प्रोग्राम में ऐं सुभाणे के प्रोग्राम में जॾहिं मार्कूं काउंट थींदियूं त हिकिड़ो दोस्त या हिकिड़ी अदी असांखे छॾे वेंदी ऐं पोइ पाण वरी फाइनल प्रोग्रामनि तरफ़ वधंदासीं. हाणे ख़बर नाहे त अलाए केरु असांखां मोकिलाईंदो. अॼोको प्रोग्राम मार्कुनि जो आहे, सुभाणे जो प्रोग्राम वरी ख़ुदा हाफ़िज़ चवण जो आहे कंहिंखे. कालो के प्रोग्राम में शहबाज़ अदनो बमरो असांखे छॾे वियो हिन प्रोग्राम मां. सो मौला हुनखे आबाद रखे. सो हिन पहर में आउं चाहियां थो त प्रोग्राम जो पहिरियों जेको सुहिणो आगाज़ पाण करण वारा आहियूं, सभ खां पहिरियां ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरे साहिब खे गुज़ारिश आहे त हू अचनि ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कनि ऐं असांखे बि फैज़ ॾियनि. माशाअल्लाह साईं, सिगार जी ॻाल्हि ज़बरदस्त नमूने सां तव्हां पेश कई आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरा साहिब. मौला तव्हांजी हिन ड्यूटीअ खे मक़बूल फरमाए, क़बूल फरमाए. मोज़िज़ जज साहिबान तरफ़ वधंदासीं. इरफान साईं छा चवणु चाहींदो ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरे साहिब जे लाइ? ग़ुलाम मुस्तफ़ा साईं, तव्हां पंहिंजो पाण मल्हायो ऐं शुरू जो जेको हूंदो आहे, जेको बि ईंदो आहे नंबर ते, हू ख़ुशकिस्मत बि हूंदो आहे ऐं गॾोगॾु हुन ते ज़िमेदारी थी पवे. मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में. विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक. साईं माशाअल्लाह, ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो साहब, अल्लाह साईं हिनखे वधाए. हिमत वारो असांजो नात ख़्वान आहे ऐं पंहिंजो हुज़ूर जी बारगाह में जहिड़े तरीक़े सां सलामी पेश कई अथई, अल्लाह हिनखे वधाए. साईं जे लाइ 8 मार्कूं आहिनि. माशाअल्लाह, 8 मार्कूं साईं इरफान समय साहिब तरफ़ां. आदम अकड़ फ़कीर साहब. सुभान अल्लाह. ग़ुलाम मुस्तफ़ा साहब, अव्हांजी नात ॿुधी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे. अल्लाह ताला अव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए. मां पंहिंजी तरफ़ां अव्हांखे 9 मार्क्स. माशाअल्लाह माशाअल्लाह, 9 मार्कूं साईं. मज़हर हुसैन साहिब. ग़ुलाम मुस्तफ़ा साईं, तव्हां पंहिंजो पाण मल्हायो ऐं शुरू जो जेको हूंदो आहे, जेको बि ईंदो आहे नंबर ते, हू ख़ुशकिस्मत बि हूंदो आहे ऐं गॾोगॾु हुन ते ज़िमेदारी थी पवे. मसइलो इहो थींदो त जेके जजिस हूंदा आहिनि उहे सफ़ा फ्रेश हूंदा आहिनि. उहे माना हुन ते तमामु गौर सां हुनखे ॿुधंदा आहिनि. न नुक्तचीनी थिए न थिए, पर हुनखे गौर सां ॿुधंदा आहिनि ऐं जेको कुझु हुनखे पंहिंजो ॾियणो हूंदो आहे सोचे सम्झे. सही. ग़ुलाम मुस्तफ़ा साईं लाइ 8 मार्क्स. माशाअल्लाह, तमामु सुठियूं मार्कूं खयूं अथव साईं. वाह वाह, मौला तव्हांखे आबाद करे. ऐं आउं ॾिसां पियो त हाणे जेका परफॉर्मेंस थिए पई फौज़ी आहे असांजे सना ख़्वाननि जी, सो सभिनी मामलनि ते पाण घणो उन्हनि सां ॻाल्हाए चुका आहियूं. हाणे हू बि सम्झी विया आहिनि त कहिड़े क़िस्म जी तिर्ज़ हुजे, कहिड़ी शाइरी हुजे ऐं कहिड़ो अंदाज़ हुजे जंहिंखे जज पसंदि कंदा. ऐं अॼु ॾिसो था त जज बि मार्कूं ॾियण में ज़बरदस्त सखावत जो मुज़ाहिरो कनि पिया. ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि ग़ुलाम नबी ओठे साहिब खे, हाफ़िज़ ग़ुलाम नबी ओठो साहिब बहितरीन सना ख़्वान आहे, उनखे गुज़ारिश कयूं था त हू अचनि ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में अक़ीदत जा गुल निछावर कनि. असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थिए थी जॾहिं हाफ़िज़ ग़ुलाम नबी ओठे साहिब खे ॿुधूं था. बिस्मिल्लाह साईं.
शान वारे नबी कमठा जयो गुनहगार जो रोई गम लागे छयो शान वारे रह दो जे कोने जना से रसूल रह दो जे कोने जना से रसूल गुनहगार जो रोई लागे छयो शान वारे नबी कमठा जयो सुभान अल्लाह मुझे शान वारे नबी कम ठाए छॾियो आहे सची ॻाल्हि आहे फौजिया त कम उन जो ई ठहियल आहे बेशक बेशक ऐं तंहिं जे करे ई पाण हलूं था पिया न त ख़तादार आहियूं गुनहगार आहियूं एबदार आहियूं मौला सभिनी खे रोज़िक ॾिए थो रोज़ी ॾिए थो ईअं न आहे त कोई चोर हुजे कोई धाड़ेल हुजे कोई फोरू हुजे ऐं उनखे मानी न मिले उनखे रिज़्क़ न वञे उनखां रोज़ी खसी वञे सभिनी खे टाइम ते रोज़ी ॾिए थो मुझे मिठे मीर मुर्सिल पंहिंजे लाइ तमामु घणियूं दुआऊं घुरियूं इंसान माफ़ न कंदो आहे बिल्कुलु रब करीम जी वॾी महिरबानी आहे इनायत आहे सभिनी ते सो इरफान साईं छा चवणु चाहींदो हाफ़िज़ गुलाम नबी ओडे साहिब जी परफॉर्मेंस कीअं लॻी तव्हांखे साईं हाफ़िज़ साहब तमामु सुहिणो पढ़ियो आहे सिर्फ़ु जेका पहिरीं सानी खयूं उन में थोरो सुर प्रॉपर उहो न लॻी सघियो बाक़ी ओवरऑल तमामु हसीन परफॉर्मेंस कई अथऊं मुंहिंजे तरफ़ां हाफ़िज़ साहब खे नव मार्कूं साईं इरफान साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि जी मखणो फ़क़ीर साहब हाफ़िज़ साहब पोइ नात जी भेट में हीअ नात तो जी न आई आहे पोइ नात भली पढ़ी हो उनजे बावजूदि हाफ़िज़ साहब मां तव्हांखे 8 मार्क्स ॾियां थो माशाअल्लाह जी मदर हुसैन साहब सुभाणे जेको राउंड आहे उन में तव्हांखे फ़ैसिलो ॿुधायो वेंदो त केरु रहे थो ऐं केरु असांखां मुर्की मोकिलाईंदो मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक हाफ़िज़ साईं सदा सलामत हुजो जहद मुसलसल ते आहियो मुसलसल महिनत कयो पिया किथे किथे कसाई बि थिए थी किथे किथे वधाई बि थिए थी मुंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स माशाअल्लाह 8 मार्कूं मज़हर हुसैन तरफ़ां साईं हाफ़िज़ गुलाम नबी साहिब वॾी महिरबानी तव्हां पंहिंजी जाइ ते वियो सुभाणे जेको राउंड आहे उन में तव्हांखे फ़ैसिलो ॿुधायो वेंदो त केरु रहे थो ऐं केरु असांखां मुर्की मोकिलाईंदो तव्हांखे शाबस आहे तव्हां हिते बि परफॉर्म कयो था ऐं वरी तरावियूं पढ़ाइण बि वञो था वरी मोटी अचो था इहो सफ़रु ओखो आहे पर मिठे मीर मदनीअ जी सिक में इहो सफ़रु बिल्कुलु बि सवलो थी पवे थो उन जी सिक आहे न अलाह साईं सां जंहिंजी मोहबत आहे न उनजे लाइ सफ़र ई इहे सभु आसान थी पवनि था पुराणे ज़माने में तव्हांखे ख़बर आहे त माण्हू हज बि पंधु करणु वेंदा हुआ हाणे त इहे जदीद सहूलियतूं हाणे थियूं आहिनि सालनि जा साल लॻी वेंदा हज करणु वेंदा हुया मोहबत जेका आहे न सा उहा पंधु कराईंदी आहे ऐं हुन में को बि थकु न थींदो आहे सो हिन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हाणे घुराईंदसि मुंहिंजी फेवरेट ऐं पर्सनल शबनम खे हिन शेर सां शान तुंहिंजी छा लिखां मां शान वारा मुस्तफ़ा शान तुंहिंजी छा लिखां मां शान वारा मुस्तफ़ा कहिड़ी ताक़त आ कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा कहिड़ी ताक़त आ कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा सुभान अल्लाह अदी शबनम नूर पहुची वई आहे ऐं उन जी जोश जज़्बे सां अॼु बि उन जे आवाज़ में असांखे को सुठो कलाम ॿुधण जी उमेद आहे जी बिस्मिल्लाह बाबा मुस्तफ़ा जी शान बयान क्या मुस्तफ़ा जी शान पाड़ा तारीफ पाड़ा तारीफ आगे था कुरान में शान छामा बयान क्या मुस्तफ़ा जी शान में पाड़ा सुभान अल्लाह पाण पंहिंजे महबूब जो त ज़िक्र करे सघूं था ख़ुदा जे महबूब जो जेतिरो बि ज़िक्र कयूं उहो घटि आहे
ॻाल्हि इहा आहे शबनम नूर साहिबा ॾाढो सुहिणो पढ़ियो आहे ऐं आउं वधंदुसि मदर साईं तव्हां ॾे सभ खां पहिरियां छा चवणु चाहींदो? माशाअल्लाह शबनम खे जस हुजे, अलाह साईं हिननि सभिनी खे हयाती ॾे, हिननि जे ईमान में अञा इज़ाफ़ो करे ऐं अलाह साईं जेको हिननि खे इकराम कंदो हुन में बि इज़ाफ़ो करे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अदी शबनम बाबा तमामु सुठो पढ़ियो अथव, केॾो बैलेंस पढ़ियो अथव, किथे का हू न आहे, कंहिं क़िस्म जी का एक्ज़र्शन न आहे, किथे को ब्रेक न आहे, किथे को जर्क न आहे, न को आवाज़ में, न को लहजे में, न को परफॉर्मेंस में। माशाअल्लाह। पाण जेका रेडियो जी माइक्रोफोन जी जेके बूम माइक्रोफोन जी परफॉर्मेंस हूंदी आहे उहा ॾाढी बैलेंस हूंदी आहे, ॾाढी उनखे काउंट कयो वेंदो आहे, किथे वेझे त आवाज़ अची वेंदो आहे, बिल्कुलु हक़ीक़त आहे। ऐं हू लहजो केॾो बैलेंस हूंदो आहे, सफ़ा हिन जो म्यूज़िकल लहजो एॾो बैलेंस रहियो आहे, जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। सही। सदा आफ़रीन बाबा। 9 मार्क्स। माशाअल्लाह माशाअल्लाह। आजी मखणो फ़कीर। शबनम तुंहिंजी नात ऐं तुंहिंजा लहजा ऐं तुंहिंजूं मुर्गूं अहिड़ियूं त मूंखे पसंदि आहिनि, हक़ीक़त आहे। त हिते सिर्फ़ु असां वटि जेके लिखियल आहिनि से 10 मार्कूं आहिनि, जी जी, पर जे हिन ते 20 हुजनि त अॼु मां तोखे 20 बि ॾियां। हाणे मां तोखे 10 मार्क ॾियां। माशाअल्लाह वाह वाह साईं वाह, मखणे फ़कीरी सखावत माना ज़ोर थी वई, सखावत माशाअल्लाह। 10 मार्कूं। इरफान साईं छा चवणु चाहींदो? साईं मां इरशाद साईं सदको वञा तव्हांजे नाम तां, हर कंहिं जा पंहिंजा पंहिंजा व्यूज़ ऐं वीचार आहिनि ॿुधण जा बि, जी बिल्कुलु, ऐं जंहिंजे दिलि ते जेतिरा छंडा पवनि, जी जी, उनजो बि। ऐं सखा जी तव्हां ॻाल्हि कई आहे त मौला अली मुश्किल कुछा पंहिंजे नहजुल बलागा में फरमाए थो त दौलत, जी साईं, अलाह साईं सखा में लिकाए रखी आहे, माण्हू उनखे महिनत में ॻोल्हे रहिया आहिनि। वाह वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सो सुभान अल्लाह। सखा में दौलत लिखियल आहे, जी, जंहिं जेतिरी सखा कई ओतिरो अजरे अज़ीम मिलंदो, जी। सो शबनम अदी तमामु सुठो परफॉर्म कयो आहे, लेकिन स्टार जूं जेके मिसरे जी ॿी लाइन जंहिंमें मौला हसन हुसैन जो ज़िक्र आयो आहे उहा लाइन सुर खां थोरो हली आहे, ऐं पहिरियां जेके अस्ताई जी जेका ॿी अस्ताई आहे ॿियो दफ़ो रिपीट करे थी उहा बि। सो मुंहिंजे तरफ़ां अदीअ खे जेके मार्कूं आहिनि उहे 8 मार्कूं। इरफान समय साहिब तरफ़ां आदि शबनम नूर, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो आयो। अञा बि अदी शाइस्ता खे गुज़ारिश कंदासीं त हू तव्हांखे पंहिंजी जाइ ते विहारींदी, ऐं ॾाढो सुहिणो ज़िक्र हुयो नातिया कलाम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटनि जो बि ज़िक्र हुयो, जिन सां तमामु घणो प्यारु कंदो हो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं सजदे में हूंदा हुआ त हू पुठी मुबारक ते चढ़ी पवंदा हुआ, पोइ तेसीं ताईं सजदो कंदा हुआ जेसीं ताईं हू पाण न लहनि। ऐं हिकिड़े भेरे त कंहिं रिवायत में बल्कि किथे मूं पढ़ियो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में त पाण करीम जा ॾोहिटा जॾहिं उन्हनि जे पुठी मुबारक ते चढ़ियल आहिनि त उन्हनि खे केरु बि रोके कोन थो, ऐं जेकॾहिं कोई उन्हनि खे रोकण जी कोशिशि करे थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे मना फरमाइनि था, रोकनि था, ऐं पाण सजदो डिघो करे छॾनि था, पर उन्हनि खे पंहिंजी पुठीअ तां लाहिनि नथा। पंहिंजनि ॾोहिटनि सां एतिरी त मोहबत कंदो हुयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो, हिन वक़्तु असांजो प्यारो सना ख़ान आहे, ॾाढो सुहिणो पढ़े थो, हाफ़िज़ गुलाम कादर ओठे खे घुराए वठूं भला। बिल्कुलु बिल्कुलु। छो त हाणे सना ख़ान असां वटि अॻिले राउंड में वरी हिकिड़ो घटिजी वेंदो त थोरा बचा आहिनि, मुक़ाबिलो तमामु घणो सख़्तु आहे, हाणे ॾिसूं त कंहिंजो वक़्तु आहे। बिल्कुलु। हाफ़िज़ गुलाम कादर ओठो साहिब। जी साईं। जॾहिं तूं ईंदे, जॾहिं तूं ईंदे, जॾहिं तूं ईंदे, छा थींदो? जॾहिं तूं ईंदे त मुंहिंजो अंगण उजाड़बो, जॾहिं तूं ईंदे त मूंखे सुकून मिलंदो, जॾहिं तूं ईंदे त मूंसां रब राज़ी। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। नकिया नहीं तो नकिया नहीं तो मुझे जान बचड़ो जग में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे जान बचड़ो जग में, नकिया नहीं तो सारो
तोखे हरणी पई पुकारे तोखे हरणी पई पुकारे दीदार जे खातिर में मुझे जान जगड़ो जग में मुझे जग में सुभान अल्लाह जान बचेड़ो जग में हाफ़िज़ गुलाम कादर ओठे साहिब जी ॿी अहिड़ी परफॉर्मेंस आहे जंहिंमें ही अलॻि नज़र अचे थो वधीक मदर साईं ऐं मखणो साईं इरफान साईं खां पुछा कंदासीं मखणे साईं जूं अखियूं मशहूर थी पयूं मखणे साईं जी कैफ़ियत ॾिसी ताईं साईं पंहिंजे मिज़ाज में दिलि मां जेका सदा निकिरंदी आहे जेका आवाज़ जेका पुकार निकिरंदी आहे हू असरु रखंदी आहे उहा अलाए किथे थी वञे अर्शनि ते वञी पहुचंदी आहे सही रब साईं तव्हांखे सलामत रखे हाफ़िज़ गुलाम कादिर ओठा साईं इहा अलाह ऐं अलाह जे हबीब जी करम नवाज़ी आहे अव्हांजे सीने में कलाम पाक आहे उहो कलाम पाक जेको जबलनि ते बि नाज़िल थिए हा त उहे रेज़ा थी पवनि हा अलाह साईं तव्हांजी हिम्मत में इज़ाफ़ो करे ख़ुदा ताला अव्हांजे आवाज़ कलाम में बरकत ॾे इन्हनि सुरनि में सचाई अञा ॾे ख़ुदा ताला मुंहिंजी तरफ़ां तव्हां लाइ 9 मार्क्स आहिनि माशाअल्लाह साईं 9 मार्कूं मज़र साईं तव्हांखे शुरू में ई ॾेई छॾियूं मखणे फ़क़ीर जी कैफ़ियत ॾिसूं ऐं मार्कूं ॾिसूं केतिरियूं हाफ़िज़ साहब गुलाम कादर ॾाढो मज़ो अची वियो अव्हांजी नात ऐं जेकी तव्हां रुबाई पढ़ी इन रुबाई में वरी ॿियो ख़्यालु हुयो इन रुबाई में रुगो मुहबत ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर जी दरबार में अर्ज़ड़ा आज़ी हूं त मुंहिंजा सोना हबीब जॾहिं तूं ईंदे छा थींदो जॾहिं तूं ईंदे त मुंहिंजो अंगण उजारबो जॾहिं तूं ईंदे त मूंखे सुकून मिलंदो जॾहिं तूं ईंदे त मूंसां रब राज़ी थी पवंदो घणियूं ॻाल्हियूं आहिनि बहरहाल अल्लाह तव्हांखे आबाद करे ख़ुशि करे मां तव्हांखे पंहिंजे तरफ़ां 9 मार्क्स ॾिनमि माशाअल्लाह 9 मार्कूं साईं तव्हांखे ॿियूं बि मिली वियूं इरफान समो साहिब रब साईं तुंहिंजे आवाज़ में गुलाम कादर हिकु वॾो असरु रखियो आहे मक़सदु मां गुज़श्ता 1-2 प्रोग्राम में तुंहिंजी परफॉर्मेंस में इम्प्रूवमेंट ॾिसां थो मदाह मुस्तफ़ा जे हिन सेट ते तूं पहिरियों बि ॾाढो हसीन पढ़ियो आहे तुंहिंजे कलाम जे इंतिखाब जो त को जवाब ई न आहे लेकिन ही बेसिकली हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह अब्दुल हक साईं जानन फ़क़ीर जन या उन सां गॾु लीमो फ़क़ीर हुयो ही इन जे लाइ सिंध में माण्हुनि जे दिलनि ते जल्दी असरु कंदो त जॾहिं हू अस्थाई ख़तमु करे थलो जंहिंखे चऊं सिंधी में ख़तमु करे वजह मिसरो चवंदा हुआ त मिसरे जे विच में हू इहो दोइरो ॾींदा हुया रुपए ॾींदा हुया उहो आलाप हुनजो हिकिड़ो आलाप जेको आहे उहो माण्हुनि जे दिलनि ते हीअं छाप बणिजी ऐं उन्हनि जे दिलि ते अहिड़ा वार थींदा हुआ जो माण्हू मूं बेहोश थींदे बि ॾिठा इहो ई तुंहिंजी परफॉर्मेंस में अंग आहे तमामु असांजे सिंध जो तमामु वॾो हिकिड़ो माण्हू आहे प्रोफेसर उन मूंखे चयो त इरफान साईं जेको कल्चर आहे न जीअं आहे त हर शइ पंहिंजे असलियत तरफ़ मोटंदी आहे जी अहिड़े तरीक़े सां कल्चर बि पंहिंजे असलियत तरफ़ मोटंदो आहे मां जेकॾहिं तव्हांखे हिते सुबुह जो बि बर्गर खारायां वरी मंझंदि जो बर्गर खारायां वरी राति जो बर्गर खारायां ॿिए ॾींहुं सुबुह जो बर्गर खणी ईंदो त परे छा थियो आहे यार भला कहिड़ो गुनाह कयो आहे असां छो जो उहो असांजो कल्चर न आहे असां बचपन खां वठी पंहिंजे माउनि खां पंहिंजी भेणुनि खां पंहिंजे घर में भाॼाइनि खां त चुल्हो पचंदे ॾिठो आहे या नेरनि में कणिक जी मानी उहो फराटो ॾिठो आहे असां त उहो बचपन खां वठी खाईंदा अचूं था हाणे बि असां जेको आहे खाऊं था त उन खां नथा इन जे करे असलियत जेका आहे उहा कॾहिं बि अंदरां खां न निकिरंदी आहे तुंहिंजी परफॉर्मेंस में उहो सिंध जो रंग उहा असलियत आहे ऐं तमामु हसीन इंतिखाब ऐं हिकिड़ी अपील वारी परफॉर्मेंस कई आहे तव्हां मुंहिंजे तरफ़ां सोना तोखे 10 मार्क माशाअल्लाह साईं 10 मार्कूं इरफान समी साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि ऐं हाफ़िज़ गुलाम कादर ओठो माना 2-4 क़िस्तूं जेके पढ़णु शुरू कयूं हिन में सुठियूं मार्कूं खणी थो वञे सभिनी खां ऐं सभई दोस्त महिनत कनि पिया पंहिंजी जाइ ते पर नसीब जी ॻाल्हि आहे परफॉर्मेंस हुनजी अहिड़ी त दिलि खे वञी लॻे थी ज़हननि सां अहिड़ो त हुनजो टकरु थिए थो जो माण्हू पंहिंजे ख़्याल खां बेख़्याल थी वञे थो ऐं ॿिए ख़्याल में हुन ख़्याल में अची वञे थो जंहिं ख़्याल में तव्हां असां समूरा आहियूं सो प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हाणे तव्हां पंहिंजी कंहिं सरतीअ खे घुरायो वञा बिल्कुलु शाइस्ता खे घुराईंदसि जी जी बिल्कुलु अदी शाइस्ता आवाज़ी सुहिणी आवाज़ असांजी सुहिणी सुठी सना ख़्वान आहे असांजी ऐं वॾी महिनत सां यकूअ सां गॾु आहे न त मुख़्तलिफ़ राउंड्स में
कई असांजा सना ख़्वान मुस्तफ़ा असांखे अलविदा करे विया, असां हुन खां मोकिलायोसीं मुर्की, पर अधी अञा बख़्त वारी आहे, भाग वारी आहे। मौलाना जे आवाज़ में अहिड़ी त ख़ूबसूरती रखी आहे जो असांजी दिलि ई नथी चवे न, जजनि जी दिलि ई नथी चवे। सो मार्कूं ॾाढियूं सुहिणियूं खणंदी आहे, सुठियूं खणंदी आहे। सो हिन वक़्तु वरी असां सां गॾु आहे शाइस्ता भेण। जी बिस्मिल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंजे दिलि में बि मदीने जी सिक आहे ऐं सोचे थो त आउं हिन साल मदीने वञा, रब करीम हुनजी इहा ख़्वाहिश पूरी फरमाए ऐं सभिनी जूं वीज़ाऊं लॻी वञनि। रमज़ान में हिकु शान ॿी हूंदी आहे, हिकु ख़ूबसूरती ॿी हूंदी आहे, तमामु रौनक हूंदी आहे रमज़ान में। ख़ासि तौर ते रमज़ान महीने में सभिनी जी ख़्वाहिश हूंदी आहे। तमामु सुहिणी रातूं, सुहिणा ॾींहं। सो पाण हिक ॿिए जे लाइ दुआ कयूं, थी सघे तव्हांजी दुआ क़बूल थी वञे मुंहिंजे हक़ में ऐं मुंहिंजी दुआ क़बूल थी वञे तव्हांजे हक़ में। सभई जेकी ॾिसनि पिया दुआऊं फरमायूं, सभई मुस्लमान ऐं सभई जेकी बि असां आहियूं ख़्वाहिशमंद, सभु मदीने जो दीदार फरमायूं। सो हिन वक़्तु अदी शाइस्ता ॾाढो सुहिणो ख़्यालु पेश कयो। मखणा फ़क़ीर तव्हांजो छा ख़्यालु आहे साईं? हिन पासे वञा। ओके साईं, जेको वॾनि जो हुकुम। इरफान साईं छा चवणु चाहींदो? शाइस्ता असांजी नंढड़ी किकी तमामु पंहिंजे उमिरि जे हिसाब सां तमामु वॾी परफॉर्मेंस कंदी आहे। जी जी। सो तमामु सुहिणी परफॉर्मेंस कई आहे शाइस्ता। हुनखे जस आहे, हुनखे हुनजी हिमत खे सलाम आहे। मुंहिंजे वटि शाइस्ता जे लाइ माशाअल्लाह 9 मार्कूं 9 मार्कूं। अॼु माना असांजा जज बाक़ाइदा सखावत में सखावत आहे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। मखणा साईं छा चवणु चाहींदो? अदी शाइस्ता जेका नात पढ़ी आहे नंढड़ी उमिरि में थी करे ऐं उन लफ़्ज़नि खे, ॿोलनि खे ऐं उन्हनि आदायुनि खे एॾे त सुहिणे तरीक़े सां पढ़ी आहे जो वॾो माण्हू बि जेको आहे भुलियो थो वञे। ऐं वॾा नात ख़ान बि वीचारा काथे काथे बीहजो पिया वञनि, पर हिन वीचारे जी महिनत आहे। नंढड़ी उमिरि में बि अलाह ताला हिनखे इहा नेमत नसीब हुई आहे नात पढ़ण जी। मां पंहिंजे तरफ़ां अदी खे 9 मार्क्स ॾियां। माशाअल्लाह 9 मार्क मखणी फ़क़ीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मज़हर हुसैन साहब। अदी शाइस्ता पंहिंजी परफॉर्मेंस जी रिवायत खे निभायो आहे ऐं नात खे निभाइणु हिकिड़ो वॾो कमु आहे ऐं इन्हनि सुरनि खे बि निभाइणु सवलो कमु न आहे। लफ़्ज़ ऐं सुरनि खे हिकिड़े तरीक़े सां वठी हलणु अॻिते, ऐं अलाह साईं इनखे सलामत रखे, इनखे ताक़त ॾे। ऐं आहे एॾी ताक़तवर न आहे पर हिन जो आवाज़ु ॾाढो ताक़तवर आहे। जी जी। जस हुजे सुरनि खे पूरो करणु, लफ़्ज़नि खे पूरो करणु।
मुंहिंजे तरफ़ां अदीअ खे 8 मार्क्स। 8 मार्कूं माशाल्लाह। शाइस्ता भेण तव्हां पंहिंजी जाइ ते वियो ऐं जीअं पाण सोचींदा आहियूं फौज़िया कॾहिं कॾहिं त हिकु अधु या ॿ चारि नातूं तव्हांखे असांखे सुठे नमूने सां यादि थी सघनि थियूं भले नमूने सां, पर जॾहिं वरी मुक़ाबले जो सिलसिलो शुरू थींदो आहे त पोइ एतिरियूं सारियूं नातूं हिननि यादि कयूं आहिनि जो पंहिंजो 24 एपिसोड आहे, 24 किस्त आहे। माना सभिनी खां असां 24-25 नातूं ॿुधी चुका आहियूं। 24-25 नातुनि ते एतिरी महारत सां गिरफ़्त रखणु इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं अञा पंहिंजो अंदाज़ ऐं आवाज़ उन लेवल ते ई रखनि था, उन खां घटिया न आहिनि, उन खां हटिया न आहिनि ऐं मटिया न आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे। सो ही समूरा असांजा जेकी 7 आहिनि सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी असांजे प्रोग्राम जो हिन वक़्तु हिसो आहिनि, समूरा पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां हिक ॿिए खे टफ टाइम ॾियनि पिया, हिक ॿिए जे मथां अचनि पिया। हिकिड़ो सुरीलो आहे त ॿियो उन खां वधीक सुरीलो आहे, ॿियो सुरीलो आहे त टियों उन खां वधीक महिनत करे अचे थो। सो बहरहाल हिन वक़्तु उनखे था घुरायूं, कंहिंखे था घुरायूं? बिल्कुलु तव्हांजी मुंहिंजी सभिनी जी फेवरेट पसंदीदा सना ख़ान, तमामु सुरीली आवाज़, तमामु दिलनि जी मालिक आहे, तमामु सुहिणी आवाज़। अदी समीना खे धाड़ा हणंदी आहे जेका ॾाढो अदी समीना असांजे रूह खे जेकी रंजियल रूह आहिनि जेकी न टीवी ते असांखे मिसाल तौरु ॾिसंदा हूंदा, उहे रंजियल रूह पे ठही था पवनि ऐं माण्हू ठहियल पे ठही था पवनि, रूह में घर कंदी आहे मुंहिंजी आवाज़। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मां जीअं चयो न रंजियल रूह रही था पवनि, ठही था पवनि, ऐं के माण्हू ठही वरी टही था पवनि, वरी टही वरी ठही था पवनि। हुनजे आवाज़ में एतिरी त मासूमियत आहे, हुनजे आवाज़ में हिकिड़ी इलाज वारी कैफ़ियत आहे, निमाणाए पा, बाझाए पा। सो माशाल्लाह अदी समीना पहुची वई आहे राइस ते, ऐं अदी समीना जो रंग हींअर पाण समूरा ॿुधंदासीं। माशाल्लाह, बिस्मिल्लाह। मदीने चो मोटी हलबो मदीने अल्लाह सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा ॻाल्हि कयूं, कुझु बि नथा चई सघूं। हिते असांजी मेज़बानी दंग थी वञे, असां हिन भेण जो उन तरीक़े सां आदुर्भाव करे ई नथा सघूं, असांजी मेज़बानी ऐं महिमानी उन तरीक़े सां करे ई नथा सघूं। असांखे ताक़त ई न आहे, असांखे ज़रूरत ई न आहे जो अदी शान में के सुठा लफ़्ज़ ॻाल्हायूं। भली असांखे माण्हू सम्झनि ॾाढा सुठा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं सॼो ॾींहुं, पर हिते मुंहिंजा लफ़्ज़ बि खुटी था पवनि। वज़र साईं छा चवणु चाहींदो तव्हां? साईं बसि निसोरो नूर, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह साईं हयाती ॾे अदी समीना खे। पाण जॾहिं खां हिन सफ़र ते, हिन पाक सफ़र ते आया आहियूं, गामज़न थिया आहियूं, त अदी समीना जो साथ असां सां आहे ऐं अल्लाह कंदो ई साथ रहंदो। कंहिं मौला खां पुछो त मौला निमाज़ मां रोज़ पढ़ंदो आहियां, ख़बर कीअं पए त मुंहिंजी निमाज़ क़बूल थिए थी या नथी थिए? त मौला अली मुश्किल कुशा हुनखे जवाबु ॾिनो, जॾहिं हिकु फजर जी निमाज़ पढ़ी वरी ज़ुहर जे लाइ दिलि चवई त यकीन ॼाण त रब तुंहिंजी सजदो क़बूल करे। इच्छा साईं अदी समीना जे लाइ उहे लफ़्ज़ न आहिनि जी जेके इस्तेमालु कयूं। अल्लाह ताला अदी खे शाल ख़िज़री हयाती अता फरमाए। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। 10 मार्क्स। माशाअल्लाह जी। मखणा साईं। फ़कीर साहब। इच्छा साईं अदी समीना जे लाइ उहे लफ़्ज़ न आहिनि जी जेके इस्तेमालु कयूं। अल्लाह ताला अदी खे शाल ख़िज़री हयाती अता फरमाए। अल्लाह ताला संदसि
नात जे इन प्रोग्राम में तरक़ी कामयाबी कामयाबी नसीब करे। बिल्कुलु मां आदि समीना खे 10 मार्क्स ॾिना। माशाअल्लाह 10 मार्क्स। इरफान सिंह छा राय आहे, छा कैफ़ियत आहे, इरशाद साईं, छा ख़्याल आहे? इरशाद साईं उनजे समीना अदीअ जे फ़न ते उनजे जेका रब ॾात ॾिनी आहे उन ते ॻाल्हाइण जे लाइ त मां के 2-3 जनम वठी अचां ऐं वरी एतिरा लफ़्ज़ मूं वटि खपनि। ऐं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हिते जेको मां रहण सहण ॾिसां थो, अदीअ जो खाइण पीअण ॾिसां थो, त उन्हनि जीअं परफॉर्म करे मथे वेही त पंहिंजे बिरादर खे चई त पाणी प्यार मूंखे थधो घणो यख थधो, पाणी बि यख थधो थी पीए, बिरयानी बि खाईंदव, बिरयानी बि खाए थी। अच्छा मसलो इहो आहे त जेके कुदरती ऐं अलस्ती आवाज़ हूंदा आहिनि जिन ते रब वॾो महिरबान हूंदो आहे, इंतिहा हूंदी आहे रहमत जी। जी जी अदी समीना जे मथां आवाज़ जी एॾी रब साईं जी एॾी इंतिहा आहे। अच्छा कंहिं मौला खां पुछो त मौला निमाज़ मां रोज़ पढ़ंदो आहियां, ख़बर कीअं पए त मुंहिंजी निमाज़ क़बूल थिए थी या नथी थिए? त मौला अली मुश्किल कुशा हुनखे जवाबु ॾिनो त जॾहिं हिकु फजर जी निमाज़ पढ़ी वरी ज़ुहर जे लाइ दिलि चवई त यकीन ॼाण त रब तुंहिंजी सजदो क़बूल करे। सुभान अल्लाह, सुभान। सो मां एतिरो सिर्फ़ु चवंदुमि त मुंहिंजे यकीनन उन रब कातिबे तक़दीर खे, उन पालनहार खे, उन जहाननि जे सरदार खे शायदि पंहिंजो ज़िक्र अदी समीना जी ज़बान मां एतिरो पसंदि आहे त उनखे एतिरो पाकीज़ा, उनखे एतिरो शीरी वारो करे छॾियो थिए जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ख़ुदि चई न सघूं था। सुभान अल्लाह। अदी समीना खे अलाह हयाती ॾे। ऐं नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि कयां, मां हिकिड़े दोस्त खे चयुमि त मां चयो यार अॼुकल्ह न तुंहिंजी कवालनि जे प्रोग्राम में नथो अचे, तूं छाजे करे? चई यार जेतिरा पैसा खणी ईंदो आहियां खुटी पवनि था, पोइ मां वधीक घोर नथो ॾेई सघां, मां परेशान थो थियां, मरी थो पवां, पोइ इन जे करे हाणे मूंखे हिकिड़ी सज़ा पाण खे ॾिनी आहे त न वेंदुसि। सो जेतिरा पैसा खणी ईंदो आहियां पोइ नौकर खुंदी खे चवंदो यार पैसा घणा थी मूंखे ॾे। सो असां खुटी पियासीं लफ़्ज़ दाद ॾींदे ॾींदे। सही सही सही। समीना जी परफॉर्मेंस असांखे ज़ोर आहे बाबा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भेण समीना जी परफॉर्मेंस सभिनी खां ज़ोर आहे माशाअल्लाह। ऐं अदी समीना जो आवाज़ ई और आहे, ऐं अदी समीना जो आवाज़ ॾाढो प्यारो आहे, ऐं रब करीम तरफ़ां हिन ते रहमतुनि जो वसकारो आहे माशाअल्लाह। मौला खे आबाद करे। सो वेंदे वेंदे अदी समीना हिते ई आहे त असां अञा वधीक हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त असां सां गॾु ई हुजे। मखणो साईं बि असां सां गॾु आहे, इरफान साईं बि असां सां गॾु आहे, मज़र साईं ऐं सना ख़ान मुस्तफ़ा खे सभिनी गुज़ारिश कंदासीं त हेठि लही अचनि। सुभाणे जे प्रोग्राम में मार्कूं काउंट थींदियूं ऐं हिकिड़ो दोस्त इरफान खां नात ॿुधंदासीं असां खां। जी साईं जी। मखणो फ़कीर साईं तव्हां आयो त बसि असांजे लाइ सभई तारीफ़ूं उन मालिक जूं चए, तव्हांखे वरी ख़ूबसूरत आवाज़ ॾिनो आहे। सो असां अॼु मोकिलायूं था, सुभाणे अॼोकियूं मार्कूं बि ॻंढिबियूं काउंट थींदियूं ऐं उनखां पोइ हिकिड़ो साथी असांखां मोकिलाईंदो। असीं फ़िलहालु हिते अमां खां मोकिलायूं था फ़ौज़िया ख़ादिम इरशाद जागीरणी खे इजाज़त ॾींदा। सिंधी मीडिया जो सभ खां वॾो प्रोग्राम आहे मदाह मुस्तफ़ा हयाती बख़ैर। सुभाणे हिन प्रोग्राम में वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, अबे अमां जो, पंहिंजे भाइरनि जो, ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे असां पारां अलावा ई। ऐं हाजी मखणे फ़कीर जे आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम। सुबह सब
सुभान अल्लाह। मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हफ्ते हफ्ते में खुदा दिल बर थोड़े ख्वाब में माला इलाज आया मुझी दवा करे वने हर बच्चा वारस हर बच्चा वारस जी हवा मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।